नौंदेरो ऐं बरपासे जे इलाइक़नि में फोरू ऐं चोर पुलिस खां बि ॾाढा थी विया। सख लाड़काणो रोड ते हथियारबंद पुलिस एहलकार खां सरकारी हथियार ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। साधु देरे लाड़े वटि हथियारबंदन फोरन पुलिस एहलकार कासिम चनो का मोटरसाइकिल ऐं सरकारी हथियार फुर करे फरार थी विया। ख़बर असां नवदेरो मां शेयर कई पिया। नवदेरो ऐं बरपासे जे इलाइक़नि में फोरू ऐं चोर पुलिस खां बि ॾाढा थी विया। सख लाड़काणो रोड ते हथियारबंदन पुलिस एहलकार खां सरकारी हथियार ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। साधु देरो लाड़े वटि हथियारबंदन फोरन पुलिस एहलकार कासिम चनो का मोटरसाइकिल ऐं सरकारी हथियार फुर करे फरार थी विया। ख़बर से शेयर कई पिया। नवदेरो ऐं बरपासे जे इलाइक़नि में फोरू ऐं चोर पुलिस खां बि ॾाढा थी विया। सख लाड़काणो रोड ते हथियारबंदन पुलिस एहलकारनि खां सरकारी हथियार ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया आहिनि। साधु देरो लाड़े वटि हथियारबंदन फोरन पुलिस एहलकार कासिम चनो खां मोटरसाइकिल ऐं सरकारी हथियार फुर करे फरार थी विया। ख़बर से शेयर कई पिया। नवदेरो ऐं बरपासे जे इलाइक़नि में फोरू ऐं चोर पुलिस खां बि ॾाढा थी विया। सख लाड़काणो रोड ते हथियारबंदन पुलिस एहलकार खां सरकारी हथियार ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। नवदेरो मां तफ़सील मालूम कंदासीं सलीम सोलंकी खां। जी सलीम, आगाह कजो। जी, नवदेरो ऐं बरपासे जे इलाइक़नि में जेको आहे फुर ऐं चोरी जी वारदातनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। अॼु जेको आहे सखर लाड़काणो रोड ते हथियारबंदन पुलिस एहलकार खां सरकारी हथियार ऐं मोटरसाइकिल फुर करे वरिती आहे। सेदू देरो लाड़े वटां 5 हथियारबंद फौरन पुलिस एहलकार कासिम चनो जो अॻु झले मोटरसाइकिल ऐं सरकारी हथियार ख़ासि फुर करे वरितो ऐं फरार थी विया। वाक़े जो इतला जेको आहे नवदेरो थाणे जी पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं बाद जेको आहे पुलिस हथियारबंद जो पहिरो खणाए उहो पुठियां रवानी थी वई आहे ऐं वाक़े बाबति जेको आहे नवदेरो थाणे जे SHO शाहिद मेमण सां राब्तो करण जी बि कोशिशि कई वई, पर हुन फोन अटेंड न कयो। हिन वक़्तु पुलिस जेका आहे उहा पहिरें पुठियां वियल आहे ऐं हिन महिल ताईं को बि जेको आहे जवाबदारी या जेको आहे जेका चोरी थियल सरकारी हथियार आहे ऐं मोटरसाइकिल उहा हथ न अची सघी आहे। जी, महिरबानी सलीम तफ़सील ॾियण जे लाइ।